अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे एजुकेशन इन फोकस ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, अॼोको असांजो जेको प्रोग्राम आहे हू जेका पेशावर में आर्मी पब्लिक स्कूल में ब्लास्ट थियो ऐं नंढड़ा मासूम ॿार जेका आहिनि शहीद थिया, जेका सॼी दुनिया में हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो आहे जेका सॼी दुनिया उन जी मज़म्मत कई आहे, ॾुखनि जो अहसासु कयो आहे दुनिया उन जो सॼी इन वाक़े ते। हिकिड़ो तमामु शदीद क़िस्म जो जेको आहे सोसाइटी खे हिन वाक़े सां जेका आहे हिकिड़ो इम्पैक्ट असांजो आयो आहे हिन सोसाइटी ते। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हायूं था त हीउ जेको सॼो हिकिड़ो सान्हो थियो आहे हुनजो असांजी जेका सिंध जे हवाले सां छा हुनजो असरु थी सघे थो, छा अहिड़ा थ्रेट्स या अहिड़ा को वाक़िया सिंध में बि थी सघनि था, का एक्सट्रीमिज़म असांजे सिंध में बि असां ॾिसूं था। इन पर्टिकुलर असां ॻाल्हाईंदासीं त जेका एजुकेशन असांजे ॿारनि जी आहे, छा हू बि का अहिड़ी आहे जंहिंसां असांजा ॿार जेका आहिनि उहा एक्सट्रीमिज़म जी तरफ़ वधनि था। हिननि सभिनी इशू ते असां गुफ़्तगू कयूं था। असां सां मौजूदु आहिनि दानिश्वर ऐं एनालिस्ट निसार खोखर साहब, उन्हनि सां गुफ़्तगू कयूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त हू हिन सॼे वाक़े खे, सॼे सान्हे खे कीअं था ॾिसनि ऐं जेका सिंध जे लाइ पॉसिबल उन जी नज़र में छा थ्रेट्स थी सघनि था, कीअं उनखे मुंहुं ॾेई सघिजे थो। असां अचो त हिन ते गुफ़्तगू कयूं था। निसार साहब खां पुछूं था त हू कीअं था ॾिसनि। अस्सलाम वालेकुम निसार साहब। वालेकुम सलाम नवीद। सर, तव्हांखे जीअं त तमामु हिकिड़ो वाक़ियो थियो जेको सॼी इंसानियत जे लाइ हिकिड़ो जंहिंखे असां चऊं त अफ़सोस जोॻो वाक़ियो हुयो पेशावर में आर्मी पब्लिक स्कूल में। मां पहिरियों त तव्हां खां पुछणु चाहींदुमि त तव्हां सम्झो था त जेका ॿार आहिनि असांजी बि सोसाइटी में, पेशावर जे अलावा बि जेका असांजा ॿार आहिनि, नफ़सियाती तौर ते तव्हां कीअं था ॾिसो त हुननि ॿारनि ते हिन वाक़िए जो छा असरु पियो हूंदो सर? ॾिसो, इहो वाक़ियो जेको आहे इनखे कंहिं आइसोलेशन में ॾिसण जी ज़रूरत न आहे, छो त हिनजो सॼी सोसाइटीअ ते असरु पए थो। असांजी पेशावर हिकिड़ो अकेलो को शहर कोन्हे को, हुनजे करे उन्हनि ते जेकॾहिं के स्कूल गोइंग चिल्ड्रेन आहिनि उन्हनि ते हमिलो थिए थो त सॼी दुनिया उन्हनि ते मज़म्मत करे थी। पर असां जिते रहूं था जंहिं मुल्क में, उन में वॾे पैमाने ते ॿारनि में इनसिक्योरिटीअ जो हिकिड़ो अहसासु थिए थो त असां कहिड़े मुआशिरे में रहूं था, कहिड़े मुल्क में रहूं था जिते मासूम ॿार जेके आहिनि स्कूल वेंदा हुजनि, उन्हनि ते गोलियूं हलायूं वञनि, उन्हनि ते बम हलाया वञनि। उन करे हिकिड़ो नफ़सियाती तौर ते बि ॿारनि ते वॾो असरु पियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हिन वक़्तु मोकलूं बि जेके आहिनि उहे वधायूं वियूं आहिनि, ख़ासि करे पंजाब में त उहे स्कूल्स जेके आहिनि बंदि कया विया आहिनि, ॿार पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं हलिया वञनि, हॉस्टल्स मां बि ॿारनि खे घरनि तरफ़ मोकिलियो वियो आहे। इन करे असां सम्झां थो त असांजे मुआशिरे, पूरे मुआशिरे में इन जा वॾा नेगेटिव असर पिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते नई जनरेशन ते। नई जनरेशन जेका अञा अॻिते वधणी आहे, जेका अञा अॻिते पढ़ंदी, जेका अञा अॻिते हली दुनिया ॾिसंदी, इन्हनि सभिनी जो असरु जेको आहे हू खणी करे इहे हिकिड़ा स्क्रेचिस हुननि जी मेमोरी कार्ड ते हूंदा सॼी ज़िंदगी, त उहे स्क्रेचिस खणी हू सॼी दुनिया में वेंदा त असां उन मुल्क सां बिलोंग करियूं था जिते इंसानियत जो जेको आहे सो कंध शर्म खां झुकाइण जहिड़ा वाक़िया अहिड़ा थी सघनि था जिते मासूम ॿारनि जे मथां गोलियूं हलायूं वञनि। अच्छा सर, मां तव्हां खां पुछणु थो चाहियां त हीउ जेका वाक़ियो थियो आहे, सान्हो थियो आहे, ॿारनि ते गोलियूं हलायूं अथनि सॼी दुनिया में, असां ॾिसूं था त हिन जी नज़ीर नथी मिले, का मिसाल असांखे हिन जहिड़ी का ॿी नथी नज़र अचे। तव्हां सम्झो था त हीउ को तालीम दुश्मन आहिनि, तालीम जे ख़िलाफ़ु कमु कनि था, या हीअ जेका कुझु ॿिया मोटिव्स आहिनि हिननि जा जंहिंखे टारगेट करे एतिरे नंढे ॿारनि खे वञी जेको आहे निशानो बणायो आहे हिननि? ॾिसो, हिकमत अमलीअ जे हिसाब सां ॾिसिजे त इहा हिकिड़ी जंगजू क़िस्म जी हिकमत अमली हूंदी आहे त जेकॾहिं तव्हांखे हार्ड टारगेट्स नथा मिलनि त तव्हां सॉफ्ट टारगेट उन्हनि ते हमलो कयो। पर दुनिया खां बदतरीन जेके वाक़िया आहिनि, वॾियूं जंगियूं हुन में थियूं आहिनि, उन्हनि में बि घटि में घटि औरतुनि ऐं ॿारनि खे छॾियो वेंदो आहे, उन्हनि खे जेका न मर्सी हूंदी आहे। पर असां वटि अजीब इत्तेफ़ाक़ आहे, छो त हीअ इन क़िस्म जी नज़रियाती क़िस्म जी सम्झां थो छिकताण आहे, जेके हिकिड़े माण्हू हिक पासे बीठल आहिनि, ॿिया ॿिए पासे बीठल आहिनि, उन नज़रियाती लकीर जे उनजो ई वाक़ियो आहे जंहिंजे करे इहो असरु पवनि था। असां एॾा वॾा वाक़िया ॾिसूं था ऐं उहा इहा ई नज़रियाती छिकताण आहे त माण्हू खे कहिड़ी जीअं तालीम वठणु घुरिजे। जीअं इवन तालीम दुश्मन तव्हां चओ था त बिल्कुलु तालीम जे हवाले सां बि माण्हुनि में असां वटि काफ़ी अभाम आहे। कहिड़ी क़िस्म जी तालीम वठणु घुरिजे, साइंटिफिक तालीम वठणु घुरिजे, दुनियावी तालीम वठणु घुरिजे, या मज़हबी क़िस्म जी तालीम वठणु घुरिजे। तव्हां ॾिठो हूंदो त इन ते बि काफ़ी नैरेटिव्स आहिनि माण्हुनि जा मुख़्तलिफ़ आहिनि, जेके इवन लाल मस्जिद जे ख़तीब जो तव्हां ॿुधो हूंदो त उहो इन तरह सां हमदर्दाना चयो त उहे जेके हुननि जे मदरसे में पढ़ंदड़ ॿार हुआ उन्हनि ते बि हुननि गोलियूं हलायूं हुयूं। त इन तरह सां असां सम्झो हिकिड़ो तालीम जो बि उनसुर हुन में ज़रूरु शामिल आहे त तालीम कहिड़ी, असां कहिड़े पासे बीठा आहियूं।
ठीकु. अच्छा सर, हाणे थोरो ॻाल्हायूं था सिंध जे पर्सपेक्टिव सां. एॾो वॾो सान्हो थियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जीअं तव्हां चयो त हिन जो इम्पैक्ट सिर्फ़ु पेशावर में न थींदो, आइसोलेशन में असांखे न ॾिसणु घुरिजे. असांजी जेका मुआशरे में सर तव्हां ॾिसो था, ख़ासि तौर ते तालीम जे हवाले सां, तव्हां सम्झो था त किथे असांखे हिन जा जेका रूट्स आहिनि उहो हिते बि हिन सोसाइटी में बि नज़र अचनि था, को इंतिहा पसंदी वारा सर? बिल्कुलु नवीद, असां छो त सिंध में रहूं था, कंहिं ॿिए आइसोलेटेड जज़ीरे में कोन था रहूं, उनजो असरु असां ते बि पवनि था. उन्हनि माण्हुनि जी आमदोरफ़्त आहे, उन्हनि माण्हुनि जा नज़रियाती ॿाहिरि आहिनि असां वटि, उन्हनि माण्हुनि जा जेके आहिनि ते रूट्स आहिनि असां वटि, आउं सम्झां थो उन्हनि जा बिल्कुलु असरु पवनि था. ऐं उन ते सीरियसली गवर्नमेंट खे पिणु करणु घुरिजे. अमल दरामद इहो करणु घुरिजे त असांजा निसाब जेके आहिनि उहे ज़रूरी आहे त हिन वक़्तु उन्हनि खे रिवाइज़ कयो वञे. मॉडर्न ऐं जेके सेक्युलर बेसिस आहिनि जेको पाकिस्तान जना इनविज़ेज कयो, उन जे बुनियादनि सां मिलंदड़ जुलंदड़ निसाब जुड़िया वञनि त जीअं ईंदड़ जनरेशन ते इहा न हुजे जेका 80s वारे आमिर ज़िया जे दौर खां वठी असां ते निज़ाम मढ़ियो वियो आहे, त हिन क़िस्म जो निसाब हुजे, हिन क़िस्म जो तौर तरीक़ो हुजे, हिन क़िस्म जी असांजी ज़िंदगी हुजे. त इन तरह सां खोड़ शयूं आहिनि जेके हिन वक़्तु करण जी ज़रूरत आहे ऐं उहे वार फुटिंग ते करण जी ज़रूरत आहे. छो त असां तमामु वॾे हिकिड़ी दुनिया जे अंदरि खिल ऐं मश्करी जो जेको आहे उहो मर्कज़ बणिजी वियो आहे असांजो मुल्क इन क़िस्म जे वाक़िअनि खां पोइ. अच्छा सर, छो त तमामु वॾो वाक़ियो हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर जेका आहे अखि में असां ॾिठो त लुड़क हुया. त तव्हां सम्झो था सर त जेका सिंधी सोसाइटी आहे ओवरऑल इन होल, हिकिड़ो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त गवर्नमेंट खे जेको आहे तमामु वॉर फुटिंग ते कमु करिणो पवंदो. तव्हां सम्झो था सर सोसाइटी जेका आहे जंहिंमें तव्हां बि आहियो, जंहिंजो हिसो मां बि आहियां, जेका असांखे नाज़रीन ॾिसनि था उहो बि आहिनि, त हुननि जो बि को वॾो किरदारु आहे असांजे ॿारनि खे हिन हवाले सां को जेका आहे अपडेट करण जे हवाले सां या हुननि खे ॿुधाइण जे हवाले सां? बिल्कुलु नवीद, छो कोन, असां किथे था रहूं, असां ज़ाहिर हिन मुआशिरे में था रहूं, त उन में तमामु तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी औरतूं माइरूं जेके अहिड़ियूं ॿियनि जिन जो सियासत सां ॿियनि शयुनि सां को वास्तो न आहे, उन्हनि खे बि अफ़सोस थियो आहे, उहे बि मेणबतियूं खणी निकिरी पिया आहिनि, गुल खणी निकिरी पिया आहिनि ॿाहिरि. त तव्हां सोचो त असांजे मुआशिरे ते एॾो वॾो त उन असरअंदाज़ थियो आहे वाक़ियो. उनजे करे उन्हनि सभिनी खे जेके बि स्टेक होल्डर आहिनि उन्हनि सभिनी खे ॿाहिरि अचणु घुरिजे ऐं इन क़िस्म जे वाक़िअनि जी जीअं असां रंड रोक करे सघूं त जीअं असां पंहिंजे मुआशिरे खे घटि में घटि जीअरे जहनम बणाइण खां बचाए सघूं. अच्छा सर, तालीम जे हवाले सां जेका असांजी गुफ़्तगू हले पई, हाणे असां ईअं बि ॾिसूं था ओवरऑल जेका असांजी सोसाइटी में तालीम आहे उहो को शायदि मुंहिंजी हद ताईं त असांखे प्रायोरिटी त नज़र न ईंदी आहे. त ऐं जेकॾहिं आहे बि त हुनजो असांखे हाणे हिन वक़्तु तमामु सूरत हाल ख़राबु नज़र थी अचे. सर, तव्हांखे लॻे थो त जेकॾहिं असां थोरो प्रॉपर तरीक़े सां ॿारनि खे तालीम ॾेई सघूं, स्कूल्स प्रॉपर तरीक़े सां वर्क कनि, उते टीचर्स अचनि ऐं टीचर्स क्लासूं वठनि, त शायदि जेका एक्सट्रीमिज़म वारो पासो आहे उहो असां वटि घटि थी सघे थो हिन सां? हा, बिल्कुलु थी सघे थो इहो. ऐं जेके असां तालीम ते तवजो ॾियूं, छो त असांखे तवजो वधीक ॾियण जी ज़रूरत आहे. पूरे पाकिस्तान में सिंध जी जेको तालीम आहे हुनजी इंडेक्स तव्हां ॾिसंदो त उहा तमामु बुरे तरीक़े सां पोइते आहे. इवन जिते जंग हले पई ख़ैबर पख्तूनख्वा, उनखां बि असां पोइते आहियूं, बलूचिस्तान खां असां पोइते आहियूं. उनजे करे सिंध में तव्हां सम्झा थो जिते तमामु घणी बजट आहे, तमामु वॾे पैमाने ते लखे उस्ताद आहिनि भर्ती थियल, लखे स्कूल आहिनि, इन में गवर्नमेंट जे बुनियाद ज़रूरी आहे गवर्नमेंट जे लाइ त इन्हनि स्कूलनि खे बि खोलाए, उस्ताद बि जेके उहे वापसि अचनि स्कूलनि में, ऐं जेके गोस्ट टीचर्स आहिनि उहे बि पंहिंजे पंहिंजे ड्यूटियुनि ते अचनि. ऐं बंदि पियल स्कूल जेके असांजे वॾेरनि ओताकूं बणाए छॾियूं आहिनि, माल जा थाणा वथाण करे छॾिया अथनि, किथे पुलिस जा थाणा लॻा पिया आहिनि, उन्हनि खे सभिनी खे ख़ाली कराए उन्हनि में इल्म जी रोशनी जा ॾीआ ॿारनि घुरिजनि त जीअं ॿार बि अचनि, उस्ताद बि अचनि ऐं तालीम जो सिलसिलो जारी रहे. अच्छा सर, बिल्कुलु लास्ट में क्वेश्चन पुछणु चाहियूं तव्हां खां त जेका असांजी नियाणियूं आहिनि या असांजो जेको फीमेल सेगमेंट आहे सोसाइटी जो, उहो हुनखे तव्हां ॾिसो था त हुनखे बि असां जेकॾहिं अॻिते कयूं, हू अॻिते अचनि त हीअ जेके थोरी एक्सट्रीमिज़म वारी वेव आहे उहा घटि थी सघे थी? बिल्कुलु उनखे ज़रूरी आहे त नियाणियुनि खे बि तालीम ॾियारिजे. ऐं इन जे लाइ असांजी अॼुकल्ह जेके आंसू कुलण आहे, आउं सम्झां थो उहो वॾो हिकिड़ो किरदारु आहे असांजे लाइ, उत्साह जो किरदारु आहे, उहा अॻिते आई आहे. त इन तरह जा ॿिया बि केतिरियूं नियाणियूं आहिनि जेके पाण पंहिंजे बुनियादनि ते, सेल्फ हेल्प बुनियादनि ते तालीम जो सिलसिलो जारी रखनि थियूं ऐं ॿियनि खे बि तालीम ॾियारनि थियूं, त उन्हनि खे वधीक उत्साह करणु घुरिजे. पर आउं त चवां थो त सिंध जे हर हिकु ॻोठ में जेकॾहिं असां जेके बि माण्हू जिते जिते आहिनि उहे पाण पंहिंजे स्कूलनि जी मालिकी कनि, त ॻोठ जी उस्ताद ॾियणी अचे थी नथी अचे, ॻोठ जूं नियाणियूं स्कूल वञनि थियूं नथियूं वञनि, इन तरह सां हिकिड़ी ओनरशिप बि थी वेंदी सोसाइटीअ जी. उन्हनि सभु
स्कूलनि जीअं गर्ल्स एजुकेशन जेको उहो हुनजो रेशो बि वधी सघे थो। अच्छा सर, बिल्कुलु लास्ट क्वेश्चन इहो आहे त ॿ स्कूल ऑफ थॉट्स आहिनि असांजी सोसाइटी में। हिकिड़ा जेके चवनि था त जेको असांजो स्कूल सिस्टम फेल थियो आहे त उन खां पोइ मदरसा कल्चर तमामु घणो फ्लरिश थियो आहे, ऐं किथे जेका आहिनि उहो सेंटर आहिनि जंहिंजे करे हीअ थोरो मज़हबी जेका आहे असां वटि जेका टॉलरेंस बर्दाश्त हुई उहो घटि थिए थी। तव्हां हिन ॻाल्हि सां सहमत आहियो त शायदि हीअ जेका आहिनि हिकिड़ो फैक्टर थियनि था जंहिंजे करे मज़हबी असां वटि बर्दाश्त माण्हुनि में घटि नज़र थी अचे, हिक ॿिए खे असां बर्दाश्त नथा कयूं? हा, बर्दाश्त मां जो समाज में शायदि इन करे बि घटिजी पियो, पर मां सम्झां थो इन गवर्नमेंट खे ॾिसणु घुरिजे त आख़िर रातो राति इहे शयूं कीअं थियूं ठहनि, सो बि जेको आहे बाईपासनि ते, ऐं रातो राति हुन में एतिरे वॾे तइदाद में माण्हू कीअं था अचनि, ऐं रातो राति इहे शयूं असांजी सोसाइटी खे कीअं तब्दील कनि, त इनखे गवर्नमेंट खे नज़र में रखणु घुरिजे। ऐं ज़रूरी आहे जेकॾहिं ॾिसो न साइंटिफिक रीज़न बि इहो ई आहे त को बि तव्हां गैप पैदा कंदा त का बि पॉज़िटिव शइ न आहे त का न का नेगेटिव शइ अची उनजो गैप फिल कंदी। त जेकॾहिं तव्हांजा स्कूल वीरान आहिनि, तव्हांजी ॿाहिरियूं घरनि में कैद आहिनि, तव्हांजा यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि, त पाण सम्झी सघो था त उन सां कहिड़े क़िस्म जो माहौल जुड़ंदो जेको ज़ाहिर आहे उहो तालीम दुश्मनी हूंदो ऐं इल्म खां परे ॾस ॾियण वारो ई हूंदो। अहिड़े मुआशिरे खां बचण लाइ ज़रूरी आहे त स्कूल तालीम यूनिवर्सिटियूं इहे आम हुजनि। वेरी लास्ट क्वेश्चन सर, तव्हां पॉसिबल थ्रेट ॾिसो था आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में जहिड़ो वाक़ियो थियो, जहिड़ो सान्यो थियो, उहो ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ा वाक़िया अहिड़ा सान्या असांजे सिंध जे किथे स्कूल में कंहिं ॿिए जॻह ते बि इहे थी सघनि था अहिड़ा? ॾिसो, अलाह न करे, ख़ुदा न करे त अहिड़ो वाक़ियो वरी को ॿीहर थिए, पर इन खे रूल आउट नथो करे सघिजे, इन्हनि शयुनि खे रूल आउट नथो करे सघिजे, छो त असां वटि सिक्योरिटी सिस्टम अहिड़ो न आहे। असांजा समूरा स्कूल को कैंटोनमेंट में कोन्हनि के उन्हनि इलाइक़नि में न आहिनि जिते माण्हुनि दहशतगर्दनि जो पहुचणु नामुमकिन हुजे। असांजी अॼु ॾींहं ताईं यूनिवर्सिटियुनि बाउंड्री खां सवाइ आहिनि, असांजे अॼु ॾींहं ताईं केतिरा ई कॉलेज आहिनि चौकीदारनि खां सवाइ आहिनि, त असांजा केतिरा ई जेके इदारा आहिनि जेके जिन में सिक्योरिटी सिस्टम जेको आहे उहो एतिरो बहितर कोन्हे। उन करे आउं सम्झां थो इहो ख़तरो ज़रूरु आहे ऐं मौजूदु रहंदो, छो त पाण ख़ुदि मालिकान चवनि था जेके इन सॼे कारवां जा मालिकान आहिनि त एनिमी विदिन मां ख़तरो आहे। इट्स एनिमी विदिन, तो एनिमी विदिन कंहिं बि वक़्तु अटैक करे सघे थो, उन करे हर कंहिं इदारे खे पाण ई चौकस रहणो पवंदो। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं प्रोग्राम एजुकेशन फोकस सां ॻाल्हायो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां निसार खोखर साहब जी गुफ़्तगू ॿुधी। तालीम जे हवाले सां जेका आहे हुननि इहा ॻाल्हि कई त हिकिड़ो पॉसिबल तौर ते जेका आहे असांखे सिक्योरिटी जे हवाले सां तमामु विजिलेंट रहणु खपे। जिते हुकूमत जो हिकिड़ो ज़िम्मेवारियूं आहिनि उते असांखे पंहिंजी सोसाइटी जे तौर ते बि जेका आहे कलेक्टिवली पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे हिन हवाले सां ॾिसणो पवंदो। जेकॾहिं को अहिड़ो शख़्स या का अहिड़ी असां चुरप ॾिसूं था जेको थोरो असांखे मशकूक थी लॻे त असांखे पंहिंजी जेका सोसाइटी खे सॼो किरदारु अदा करे हुन जे लाइ किथे जेका एप्रोप्रिएट प्लेटफॉर्म्स आहिनि उते रिपोर्ट करणु खपे। एजुकेशन इन फोकस जे सिलसिले खे अॻिते था वधायूं। पेशावर वारो जेको सान्यो थियो आहे हुन ते असां जेका आहे गुफ़्तगू खे अॻिते वधाए हिकिड़े ॿिए महिमान सां गुफ़्तगू कयूं था। हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ तव्हां सां गॾु रहिजो। नाज़रीन, वेलकम बैक। अचो त गुफ़्तगू कयूं था प्रोग्राम एजुकेशन इन फोकस में। असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि नसीर मेमण साहब, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त राइटर आहिनि, कॉलमिस्ट आहिनि। हुननि खां पुछूं था त जेका पेशावर वारो वाक़ियो थियो आहे, सान्यो थियो आहे, हुनजो असां इम्पैक्ट पंहिंजी सोसाइटी में सिंध जी ख़ासि तौर ते सिंध जी सोसाइटी जे हवाले सां कीअं था ॾिसूं ऐं छा को अहिड़ा स्टेप्स खणी सघूं था जंहिंसां इहो कोशिशि कयूं त अहिड़ा जेका आहिनि वाक़िया असांजी सोसाइटी में न थियनि ऐं ॿारनि ते हिन जो छा असरु पवंदो। अचो हिन सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। सर, अस्सलाम वालेकुम। सर, वालेकुम सलाम। सर, तव्हांजी छो त हिकिड़ो ओवरऑल सिचुएशन ते नज़र आहे, तव्हां इस्लामाबाद में स्टेशन आहियो, पेशावर खां थोरो वेझो बि आहियो ऐं तव्हां जो छो त कॉन्स्टेंट हिकिड़ो फीडबैक रहंदो आहे हुननि सां। हीउ जेको सर सान्हो थियो आहे, एॾो वॾो अलमियो थियो आहे सॼी इंसानी तारीख़ में, मां पहिरियों त तव्हांखां पुछणु चाहींदुमि सर हिन खे तव्हां कीअं था ॾिसो? छा सम्झो था सिर्फ़ु इहा जेका मज़हबी जेका बर्दाश्त ख़तमु थी वई आहे, सहब ख़तमु थी वई आहे, हुनजो नतीजो आहे या तव्हां हिन जा ॿिया बि मोटिव ॾिसो था? सर ॾिसो, हिकिड़ो त मां चवां थो त हिकिड़ो तमामु बदतरीन इंसानी सान्यो थियो आहे ऐं जिन बि माण्हुनि इहो ढकल छुपियल कोन्हनि, तालिबान वाज़े लफ़्ज़नि में ज़िम्मेवारी क़बूल कई आहे, हिन जी फ़ख़ुरिया तौर ते क़बूल कई अथनि, उन्हनि खे चिटनि लफ़्ज़नि में वाज़े लफ़्ज़नि में सॼी सोसाइटी खे मुज़म्मत करणु घुरिजे।
ऐं जेको सवाल आहे तव्हांजो त हिन जे पुठियां मोहरिक कड़ थी सघनि था। हाणे मोहरिक त हिन जा तमामु घणा आहिनि। मजमूई तौर ते पाकिस्तान जी रियासत जंहिं तरह जूं पॉलिसियूं एडॉप्ट कंदी रही ऐं जेकॾहिं असां सम्झूं त का रियासत सम्झे या को माण्हू सम्झे त असां नांग पालींदासीं, उहे रुॻो ॿियनि खे ॾंगींदा, उहे असांजे घरनि ताईं न पहुचंदा। त हिन सानी इहो साबित कयो आहे त इहे नांग जेके असां पंहिंजे तौर ते सम्झी असांजी रियासत स्ट्रेटेजिक एसेट जो नालो ॾेई उन्हनि खे प्रोटेक्ट कंदी रही ऐं पोइ विच ते कॾहिं चवे त फलाणा सुठा तालिबान आहिनि, फलाणा असांजा आहिनि, फलाणा पंहिंजा आहिनि। त इन्हनि क़िस्म जे दरिंदनि खे पालण जा नतीजा इहे ई निकिरणा हूंदा आहिनि। सो बदकिस्मती सां मासूम ॿार बेदर्दी सां हुननि शहीद कया ऐं हिन जे पुठियां जेका असांजी 70 सालनि जी तारीख़ जी हिकिड़ी फ्लॉड फॉरेन पॉलिसी आहे उहा बि हुनजी ज़िम्मेवार आहे। जंहिं तरह हुक्मराननि ऐं कुझु सियासी जमायतुनि हिते मज़हबी जुनूनियत खे पखेड़ियो। ॾिसो, असांखे मज़हब जे पॉज़िटिव रुखनि खां इनकार कोन्हे। जंहिंखे जेको फेथ वणे थो भली उनजी प्रैक्टिस करे। दुनिया जा ॿिया बि मुल्क आहिनि, उते बि माण्हू मुस्लमान आहिनि, इबादतूं कनि था। इंडोनेशिया सभ खां वॾो इस्लामी मुल्क आहे, ही गल्फ जा मुल्क आहिनि, ही दुबई आहे, ही सभई आहे। हिते कॾहिं कॾहिं तव्हां ॿुधो आहे त कोई अहिड़े क़िस्म जा मसइला थिया हुजनि, उते बि इस्लाम आहे, उते बि मुस्लमान आहिनि, उते बि मस्जिदूं आहिनि। पर जॾहिं रियासत ख़ुदि जुनूनियत खे पखेड़े ऐं रियासत जा इंतिहाई इम्पोर्टेंट माण्हू हमीद गुल जहिड़नि माण्हुनि जा ज़हरीला इंटरव्यू रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि, इहे के ढकियल छुपियल ॻाल्हियूं कोन्हनि के। त इन्हनि माण्हुनि 70 सालनि खां जेके पॉलिसियूं ठाहियूं ऐं पंहिंजे पर में उन्हनि सॼे दुनिया में जेको जिहाद ऐं इस्लाम खे एक्सपोर्ट करण जो हिकिड़ो पंहिंजनि वेस्टेड इंट्रस्ट जे लाइ जेको नारो ईजाद कयो ऐं जंहिं क़िस्म जी बाहि परावनि घरनि खे लॻाइण जी कोशिशि कई, उनजो नतीजो थियो त उहा बाहि त सरहदूं नथी ॼाणे, अॼु उहा मासूम बचा खाई रही आहे हिन मुल्क जे माण्हुनि जा। सो इहो पूरो हिकिड़ो पैराडाइम आहे रियासत जी अप्रोच जो, जंहिं सोसाइटी खे मिलिटराइज़ कयो आहे, सोसाइटी खे एक्सट्रीमिज़म मां धिकियो आहे ऐं खुली छुटी आहे मज़हबी जुनूनियत खे पखेड़ण जी। जंहिंखे मंबर ते चढ़ी जेको वणे सो ॻाल्हाईंदो वते, लाउड स्पीकर खणी जेको ऊंधो सिधो अणपढ़ियल अंगूठे छाप माण्हू वेठो इस्लाम जूं तशरीहूं करे मज़हब जे नाले ते, जिहाद जे नाले ते, उन्हनि जी हिन सॼी तबाही जो ही नतीजो आहे। हिन फितने जा ज़िम्मेवार इहे ई माण्हू आहिनि। अच्छा सर, ॿियो थोरो हिकु सवाल पुछणु थो चाहियां त तालीमी इदारनि खे असांखे मुस्तक़िल तौर ते नज़र आयो आहे त थोरा टारगेट थिया आहिनि, न सिर्फ़ु स्कूल्स टारगेट थिया आहिनि पर ख़ासि तौर ते जेके शागिर्द आहिनि। मलाला जी एग्ज़ाम्पल आहे, हाणे हीउ जेको वाक़ियो आहे, हीअ सॼी इंसानियत जी तारीख़ में असांखे नज़र नथो अचे। त तव्हां सम्झो था त को ख़ासि तौर ते एजुकेशन खे बि जेका आहे टारगेट कयो थो वञे त हू असां हुनखे कंहिं तरीक़े सां रोके सघूं? सो एजुकेशन जे जा त ॿ पहलू आहिनि। ही त हिकिड़ो स्कूलनि ते हमलनि जी तव्हां ॻाल्हि कई, ही त हिकिड़ो वॾो सान्यो थियो, पर हुन खां अॻु में बि तव्हांखे ख़बर हूंदी त ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा में 100 जी तइदाद में नियाणियुनि जा स्कूल बमनि सां उॾाया विया। जी सर, बिल्कुलु। उहे मां सम्झां थो त हज़ारे लखे ॿारनि जो मुस्तक़बिल ईअं ई क़तल कयो वियो आहे। ही त फिज़िकल एलिमिनेशन हिकिड़ी तकलीफ़दार शइ आहे। उहा पढ़ी माण्हू जो हिकिड़े सफ़ाक दिलि इंसान जो बि जी बि दिलि ॾकी थी वञे। ही त हिकिड़ा जुनूनी दरिंदा आहिनि जेके मज़हब जे नाले ते था चवनि त असां ही ठीकु कमु कयो ऐं नेक कमु कयो। इन जिहालत जो त कंहिं वटि जवाब ई कोन्हे। पर मजबूरी तौर ते जेकर तव्हां ॾिसो त तइलीमी इदारनि खे जहिड़ी तरह मज़हबी जुनूनियत पकड़ण जी नर्सरियुनि में हलायो वियो। तव्हां पाकिस्तान जे कंहिं बि सूबे जो निसाब खणी ॾिसो, इवन सिंध जो निसाब बि उनखां आजो कोन्हे। कंहिंखे बि ग़लतफ़हमी में न रहणु घुरिजे। जंहिं तरह ॿियनि मज़हबनि जे माण्हू खां नफ़रत अंगेज़ हुन में जुमिला लिखियल आहिनि, जंहिं क़िस्म जो हुन में जेका कंस्ट्रक्शन आहे, फ्रेज़िस आहे, ऐं पोइ जिहाद जे दौर में जंहिं क़िस्म जी इस्लामाइज़ेशन कई वई हिन जे स्कूली किताबनि जे थ्रू, हालत इहा आई त जनरल ज़िया जे दौर में जो मासूम लखे करोड़े माण्हुनि जूं ज़िंदगियूं नसुल बर्बाद कया, उन माण्हूअ सॼे जेको टेक्स्ट बुक्स आहे उन्हनि में इहो ज़हर पखेड़ायो। ऐं तव्हां हिकु हिकु सिट उन दौर जी तव्हां ॾिसंदो, यानी हालत पोइ इहा वञी थी त तव्हांखे नौकिरी वठणी आहे इंजीनियर जी ऐं कमीशन जे इम्तिहान में दुआ कुनूत न ॿुधायो त घर वेठा हुजो, इंजीनियरिंग सॼी पास कयो आहे, एतिरो कुर्सी न आई, तव्हां फेल थी विया। इन क़िस्म जी जेका जुनूनियत हिननि पखेड़ी इस्लाम जे नाले ते, उन जे नतीजे में ॿारनि जा जेके नंढनि ॿारनि जा ज़हन मसख़ थिया आहिनि। पहिरें ॾींहं खां वठी पढ़ंदा त ही हिंदू काफ़र आहे, ही ज़ालिम आहे, ही अहिड़े क़िस्म जा सफ़ाक आहे, इहो न ॿुधाईंदा त इहा सफ़ाकी इंसानी विरसो आहे। वहशतनाकीअ जो को बि मज़हब न हूंदो आहे। उनखे पेंट ईअं कयो त मुस्लमान त वॾा फज़ीलत वारा नेक सिफ़त आहे। उहे सभु माण्हू जिन मासूम माण्हुनि ते हमला कया, मासूम माण्हुनि जूं इज़तूं लुटियूं, उन्हनि जा
उन्हनि जूं ज़मीनूं ताराज कयूं, उन्हनि जा नस्ल बर्बाद कया, तिन खे टेक्स्ट बुकनि में मज़हब जे नाले ते हीरो बनायो वियो ऐं ॿियनि सभिनी मज़हबनि खे ऑलमोस्ट कुफर करार ॾिनो वियो। उन जे नतीजे में हिकिड़ो त तइलीमी इदारनि खे यूज़ कयो वियो मज़हबी जुनूनियत पखेड़ण जे लाइ। इहा हालत अॼु बि जारी आहे। ॿियो पासो आहे जेको तव्हां ॻाल्हि कयो था त ख़ुदि तइलीमी इदारनि खे मूंखे ॿुधायो का हिकिड़ी हदीस ऐं हिकिड़ी आयत मां केरु मूंखे साबित करे ॾेखारे त नियाणे जे स्कूल खे बम सां उॾाइण इस्लाम में आहे, तव्हां हुननि मुजाहिदनि सां गॾु बीहण लाइ तयारु आहियां। ही बकवास था कनि, इस्लाम जी कूड़ी तशरीह था कनि। मूंखे हैरत आहे त जेके ईमानदार ऐं अहल आलम आहिनि तिन जूं ज़ुबानूं छो चुप आहिनि। छा मज़हब नथो चए त कूड़े बदमाश खे मुंहं ते चओ त तूं मज़हब जो ग़लति इस्तेमालु थो करीं? इहे सभु माण्हू अपोलोजेटिक थिया वेठा आहिनि, लफ़्ज़ ज़बान मां नथा कुझनि। इन्हनि माण्हुनि जी ख़ामोशी जो नतीजो आहे जो मज़हब जाहिलनि जे हथ चढ़ी वियो आहे ऐं उन्हनि सॼनि इन्हनि सवनि जी तइदाद में स्कूल तबाह कया। मासूम ॿारनि खे जंहिं दरिंदगीअ सां मारियो अथनि, हलाकू ऐं चंगेज़ खान जो बि कंध शर्म सां झुकी वियो हूंदो। सो ही त रवैयो आहे, इहो त पखिड़िजे पियो ज़हर जियां सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ शकिलुनि में पखिड़िजे पियो। अच्छा सर, मां थोरो लास्ट में इहो पुछणु थो चाहियां त नफ़्सियाती तौर ते तव्हां छा इम्पैक्ट ॾिसो ॿारनि ते, ख़ासि तौर ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे पेशावर में तमामु वॾो सान्यो थियो आहे, पर हुनजे अलावा जेके ॿियनि शहरनि में ॿार स्कूल जेका गोइंग आहिनि त हुननि ते बि इन ते वॾो असरु थियो हूंदो। स्कूल जी छुटियूं बि थोरो टाइम खां पहिरियों थी वियूं आहिनि, त तव्हां सम्झो था त जेका सभिनि जेका असांजे सोसाइटी जा ॿियनि सोसाइटी जा ॿार आहिनि हुननि जे लाइ बि इहो हिकिड़ो तमामु जेको वाक़ियो आहे ॾुखाईंदड़ हूंदो? नवेद, मां सम्झां थो त इन ते तव्हांखे कंहिं नफ़्सियाती माहिर खां तफ़सीली इंटरव्यू करणु घुरिजे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जिन मासूम ॿारनि ऐं मां त रुगो तसवुर थो कयां त जेके ॿार अलाह साईं उन्हनि सभिनी खे ज़िंदगी ॾिए जेके उन ॾींहुं बची विया, उहे बाक़ी ज़िंदगी इन ट्रॉमा में कीअं गुज़ारींदा। असां तव्हां रुगो अख़बारुनि में रुगो लफ़्ज़ पढ़िया आहिनि या फेसबुकनि ते कुझु तस्वीरूं ॾिसूं त असांजो हाव ॾरी पियो आहे। जिन मासूम ॿारनि इहा सॼी दरिंदगी ऐं वहशत साम्हूं थींदे ॾिठी हूंदी, इहे सॼी ज़िंदगी इन ट्रॉमा मां निकिरी मूंखे नथो लॻे त सघंदा। ॿियो त जेतोणीकि मीडिया में उहे क्लिप्स न ॾेखारे विया जेके ज़ाहिरात न ॾेखारणु घुरिजनि हा, या सेंसिबल ॻाल्हि आहे, पर ज़ाहिरा मीडिया रुगो टीवी ऐं रेडियो अख़बारूं कोन्हनि के उन्हनि ते त वरी बि कुझु न कुझु कंट्रोल्स आहिनि, पर सोशल मीडिया ते को बि कंट्रोल कोन्हे। उते अहिड़े अहिड़े क़िस्म जा मंज़र ऐं तस्वीरूं मौजूदु आहिनि जेके ज़ाहिरा त अॼु टेक्नोलॉजी जो दौरु आहे। स्कूल गोइंग एज, कॉलेज गोइंग एज जा ॿार डेफिनेटली एक्सेस कनि था, फेसबुक बि ॾिसनि था, ट्विटर बि ॾिसनि था, इंटरनेट जूं वेबसाइट्स बि ॾिसनि था। ऐं ॿियो न त जंहिं तरह सां इहो वाक़ियो रिपोर्ट बि थियो आहे, बेशक उनखे केतिरो बि उनखे उनजी जेका ग्रेविटी उहा जेका दरिंदगी उहा न बि बयानु कई वई हुजे, पर रुगो ॿार खे इहो ई जॾहिं ख़बर पए त हिकिड़े स्कूल में घिड़िया ऐं 140 ॿारनि खे ॻोल्हे मासूम ॿारनि खे दरिंदनि गोलियूं हयूं पेशानीअ में ऐं पोइ हुनजे उस्तादनि खे बाहि ॾेई जेरो साड़ियो, त पोइ इहा ॻाल्हि जिन बि ॿारनि ताईं पहुचंदी उन्हनि वीचारनि तां तमामु हिकिड़ो ज़हनी ट्रामा हूंदो। असां पंहिंजनि घरनि में बि ॾिसूं था, दोस्तनि जी फैमिलीज़ में ॾिसूं था त नंढा नंढा ॿार सवाल कनि था, पुछनि था, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पुछनि था जंहिंमां लॻे थो त हुननि जे ज़हन ते हुनजा तमामु शदीद असर पिया हूंदा। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां सभिनी खे इहा तरबियत मिलणु घुरिजे त अहिड़ी सिचुएशन में ॿारनि जी काउंसलिंग कीअं कयूं, ॿारनि जे ज़हन मां ट्रामा मां कीअं कढूं, ॿारनि खे हौसलो कीअं ॾियूं। इहा ख़ुदि नफ़्सियाती माहिरनि खे बि टीवीअ ते अख़बारुनि जे ज़रिए हिन ते ज़रूरु लिखणु ॻाल्हाइणु घुरिजे। तव्हांखे बि घुरिजे त उन्हनि माण्हुनि खे प्रोग्रामनि में घुरायो, पेरेंट्स खे, घर जे ॿियनि भातियुनि खे, उस्तादनि खे ख़ासि तौर ते इहा हाणे काउंसलिंग करण जी ॼाण ॾियणु घुरिजे जीअं हू ॿारनि खे ट्रॉमा में वञण खां बचाए सघनि। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तालीम जे हवाले सां हेॾी गुफ़्तगू कई, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, नसीम अहमद साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। असां पंहिंजे प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते था वधायूं, हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां प्रोग्राम एजुकेशन इन फोकस में पेशावर वारो जेको अलमनाक सान्यो थियो आहे हुन ते गुफ़्तगू कयूं था। हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफत साहब। डॉक्टर साहब जेके आहिनि डायरेक्टर आहिनि स्टूडेंट काउंसलिंग एंड प्लेसमेंट जा, उन्हनि सां गॾो गॾु चेयरमैन आहिनि क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंट कराची यूनिवर्सिटी जो। अचो त गुफ़्तगू कयूं था। जेका एस्पेक्ट असां हिन प्रोग्राम में ॿ खयां त जेको साइकोलॉजिकल तौर ते ॿारनि ते छा असरु पवंदो पेशावर में जेके ॿार आहिनि, हुनजे अलावा जेके ओवरऑल असांजे पाकिस्तान में ख़ासि तौर ते सिंध में जेके ॿार आहिनि हुन ते छा इम्पैक्ट पवंदो हिन सॼी सूरत हाल जो।
ऐं हुन सां गॾोगॾु हिन सूरत हाल खे कीअं असां थोरो रोके सघूं था, कर्टेल करे सघूं था त सुभाणे को अहिड़ो वाक़ियो जेको आहे असांजे ॿियनि जेका ॿार आहिनि हुननि सां न थिए। अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। डॉक्टर साहिब खां पुछूं था त हू कीअं था ॾिसनि। सर, तव्हांजी वॾी महिरबानी मुंहिंजे प्रोग्राम में आयो। त मां पुछणु थो चाहियां त जेको वाक़ियो थियो आहे, तव्हां हुन वक़्तु हुयो पेशावर में, त हीअ जेका सूरत हाल हुई हुनखे ओवरऑल तव्हां कीअं था ॾिसो? ॿारनि ते हिन जो छा असरु पियो? ॾाढो अलमनाक वाक़ियो आहे ऐं इहे वाक़िया इन खां अॻु बि थींदा रहिया आहिनि। हिन दफ़े मीडिया में वधीक उहो थियो ऐं ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। हाणे बुनियादी मसइलो आहे की उहो माण्हू उघाड़ा थिया आहिनि। इहो मासूमनि जो जेको रत आहे इहो ज़ाया कोन वेंदो इनशाला। ऐं हुन सां इहो थियो आहे की अॻे जेके असां जहिड़ा माण्हू चवंदा हुआ इन्हनि खे एक्सट्रीमिस्ट आहिनि, मुला आहिनि, मुला क्रेसी आहिनि, त माण्हू असांजी ॻाल्हि न मञींदा हुआ। हाणे घटि में घटि उन्हनि जो उहो रूप साम्हूं अचे वियो जेको वेशी आहे, दरंदा आहिनि, हिननि मज़हब खे पंहिंजे मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो आहे। तव्हां ॾिसो जेको सुलूक कयो त अञा ताईं मीडिया में न आयो आहे। ॿारनि सां तमामु घणी जेको इहो सम्झो की हिकिड़ो ब्रूटल जेको बिहेवियर हो ऐं उन्हनि जा माइटनि ते तमामु घणो असरु थियो आहे, ॿारनि ते बि। हाणे उन स्कूल में जेके ॿार पढ़ंदा वापसि वेंदा, हज़ारनि जी तादाद में ॿार आहिनि ऐं ॾिसो 100-150 ॿार जेके 140 खां मथे ॿार जेके उहे शहीद थिया आहिनि। त हिकिड़ो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो। को बि वालिद, को बि माउ, को बि औलाद, को बि दिलि वारो माण्हू इन वाक़िए खे बर्दाश्त नथो करे सघे। इहा मज़म्मत कबी इन जी। लेकिन हिन खां वॾी ॻाल्हि जेका आहे इहो हिकिड़ो ॿिज आहे, माइंड सेट आहे, जेके असां मुख़्तलिफ़ नाला ॾींदा आहियूं। कॾहिं असां तालिबान जो नालो ॾींदा आहियूं, कॾहिं एक्सट्रीमिस्ट चवंदा आहियूं, चाहे उहे बैड हुजनि या गुड हुजनि। असां उन्हनि खे डिवाइड कयो। अञा बि इन वक़्त जी ज़रूरत आहे उहे माण्हू जेको साम्हूं अचनि ऐं इन्हनि खे हाणे या त तव्हां टेररिस्ट सां गॾु थियो या तव्हां मासूमनि सां गॾु थियो। हाणे सोसाइटी डिवाइड थी वई आहे ऐं अलाह जो शुक्र आहे की हाणे माण्हुनि खे होश ऐं अकुलु अचे वियो आहे, अलाह करे हिन मां सिखनि। लेकिन आउं सम्झां थो त इन्हनि जे पुठियां जेका हिकिड़ी वॾी जेका उहा साज़िश बि मौजूदु आहे ऐं उन लेवल ते उहे माण्हू जेके आहिनि इन जा ज़िम्मेदार आहिनि। हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जिन इहो क़त्लेआम कयो, ॿिया माण्हू उहे आहिनि जिन जी हुननि खे हासिल आहे, हिमायत हासिल आहे। अॼु ॾींहं ताईं उहे सियासी जमातूं जेके एक्सट्रीमिस्ट तालिबान ऐं मज़हबी जेके पाण खे सॾाईंदियूं आहिनि, उन्हनि मज़हब जे नाले ते जेको ज़ुल्म कयो आहे उन्हनि खे उघाड़ो कबो। उन्हनि इहा असां सिंध में मां तव्हांखे ॿुधाए त उते बि तव्हां ॾिसो न, हाणे डॉक्टर ख़ालिद महमूद जहिड़ो माण्हू शहीद कयो थो वञे। इहा एक्सट्रीमिज़म जी असां वटि वेब आहे। ठठे में बदीन में मदरसा आहिनि। असां सिंधी माण्हूअ खे इहो सबक़ु सिखणो, ख़ुदा जे वास्ते इन्हनि खे पंहिंजे घरनि में न पालियो। नांग हूंदो आहे, नांग तव्हां घर में पालियो ऐं उहो चयो त ॿिए खे वञी डंग हणंदो, तव्हांखे न हणंदो, ईअं कोन्ह थींदो। नांग हूंदो आहे। त इन्हनि नांगनि खे खीरु न पीआरियो। पंहिंजे ॻोठनि खे, पंहिंजे शहरनि खां इन्हनि खां महफ़ूज़ रखो। सिंध जेका आहे उहा हिकिड़ो सूफ़ियनि जी सरज़मीन आहे। उते बि तव्हां ॾिसो त हाणे इहे मदरसा वजूद में अची विया आहिनि। हिते जेको इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रंगनि जा फ़िरक़नि जा नाला अचनि पिया जेके कॾहिं बि सिंध में कोन हुआ। असांखे इन वाक़िए खां सबक़ु सिखी पंहिंजे ॿी वॾी में वॾी ॻाल्हि सिक्योरिटी जी आहे। त जंहिं अंदाज़ सां असां क्रिमिनोलॉजी जे हवाले सां मूंसां ॻाल्हाईंदा आहियूं त सिक्योरिटी लैब्स मौजूदु आहिनि। हाणे इनोवेटिव तरीक़ा यानी जेके दहशतगर्द आहिनि उहे वधीक साइंटिफिक ऐं ट्रेंड आहिनि। हुननि पंहिंजी गाॾी खे कीअं ॿाहि ॾिनी, कीअं एंट्रेंस जो रस्तो बनायो। असांजे सिक्योरिटी वारा जेके एॾा बदहोश थी विया या बदहवास थी विया त हुन वाक़िए खे सम्झी न सघिया। त उन जी वजह सां उन्हनि खे एंट्रेंस थी। हाणे सिक्योरिटी जेका तालीमी इदारनि जी आहे ऐं ख़ासि तौर एॾा वॾा इदारा जिते फ़ौजियुनि जा ॿार पढ़ंदा आहिनि या उहे वधीक हाई रिस्क ते आहिनि। असां वटि इंग्लिश मीडियम, असां वटि क्रिश्चन बेस्ड स्कूल आहिनि, असां वटि मिशनरी स्कूल आहिनि, उहे तमामु घणा हाई रिस्क आहिनि। असां वटि को एजुकेशन जा जेके इदारा आहिनि उहे हाई रिस्क आहिनि। असां वटि जेके इंग्लिश मीडियम स्कूल आहिनि उहे हाई रिस्क आहिनि। त असांखे लिस्ट बनाए उन्हनि खे ए क्लास सिक्योरिटी ॾियणी पवंदी। ऐं मदरसनि जी जेका उन्हनि खे त असांजी सीधी तजवीज़ हुकूमत इन्हनि खे जीअं नेशनलाइज़ स्कूल कयो वियो, इन्हनि खे नेशनलाइज़ कजे। मज़हबी तालीम तमामु सुठी आहे, लेकिन उहा अंडर द कंट्रोल हुजे। उहो जन्नत जा ख़्वाब ॾेखारे उन्हनि खे जेको शहीद थियण जा दर्जा ॾेई दहशतगर्दनि खे असांखे बर्दाश्त न कयो। अच्छा सर, हाणे छो त हीउ वाक़ियो थियो आहे त हुन खां पोइ हिकदमि सॼो हाइप क्रिएट थियो आहे। मीडिया, सोशल मीडिया, हर माण्हू हिन ते करे थो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼी दुनिया इंसानी तारीख़ में असांखे अहिड़ो मिसाल नज़र नथा अचनि। वॾो ज़ुल्म आहे। त तव्हां सम्झो था त जेका तालीमी हवाले सां जेका सिंध जे ख़ासि तौर ते स्ट्रक्चर आहे सॼो, जंहिंमें निसाब बि आहे, जंहिंमें स्कूल न वेंदड़ टीचर्स बि आहिनि, बंदि पियल स्कूल बि आहिनि, उन सां गॾु गॾु जेका असांजा हाणे गुरबत आहे, असांजो जेको सिस्टम आहे उहो पुराणो थी वियो आहे तमामु घणो। तव्हांखे लॻे थो त हिन वाक़िए खे असां बुनियादु ठाहे थोरो तालीम त असां बिल्कुलु इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे। असां हिन ते कमु कयूं पिया। मौजूदा हुकूमत जेका हिन ते कमेटीज़ मौजूदु आहिनि जेके असां कुरिकुलम ऐं निसाबी जेको हुनखे जाचूं पिया, उन ते घणो कमु थियो आहे मौजूदा हुकूमत में। ऐं वॾी में वॾी ॻाल्हि जेका असांखे उहो फैक्टर्स तलाश करणो। हाणे वॾी में वॾा जेके फैक्टर्स उहे इकोनॉमिक्स आहे।
नौजवाननि में तमामु घणी बेरोज़गारी, तालीम बेमक़सद थी वई आहे, सरकारी इदारा तबाह थी विया आहिनि, स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि, यूनिवर्सिटी, उहे बेमक़सद आहिनि। असां जेके डिग्री ॾियूं पिया उहे बि यूज़लेस आहिनि। त हाणे इन मां असांखे रीस्ट्रक्चरिंग करणी पवंदी, पंहिंजे शोबे खे जेका तालीम शोबो असां चवंदा आहियूं उन्हनि जे एडमिनिस्ट्रेटर जेको उन्हनि खे सुठो कमु करणो पवंदो। असांखे फंक्शनल तालीम जेका आहे यानी फॉर द सेक ऑफ लाइफ, ऐं वॾी में वॾी जेका उनजी बेसिक जेका मॉरलिटी ऐं एथिक्स आहे जेका असां वटि तमामु वीक थी वई आहे। हिकिड़े इंसान जो जेको रतु आहे इहो हिकिड़ो वॾो मुक़दस शइ आहे, ऐं इहे तालीमी इदारा जेके इहे जज़्बा पैदा कंदा आहिनि त इंसान जो जेको उहो कीअं उनजी रेस्पेक्ट आहे, या ह्यूमन राइट्स छा हूंदा आहिनि, इंसानी हुकूक क्या छा हूंदा आहिनि, हिकिड़े इंसान जा ॿिए इंसान ते कहिड़ा हक़ हूंदा आहिनि, इन्हनि ते ॻाल्हाइणु खपे। असांखे रीस्ट्रक्चरिंग करणु पंहिंजे निसाब खे, पंहिंजी तालीमी निज़ाम खे, पंहिंजे सिक्योरिटी निज़ाम खे, पंहिंजे ॿारनि ऐं नौजवान पाकिस्तान जा जेके अक्सरियत जेके उहे नौजवान आहिनि उन्हनि लाइ कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, अपॉर्चुनिटी छा मौजूदु आहिनि, हुकूमत ऐं कम्यूनिटीज़। हाणे इहो अकेलो हुकूमत जो कमु कोन्हे, असां वटि हज़ारनि जी तादाद में ॿार आहिनि, इन्हनि खे कम्यूनिटी सर्विस ते वठी वञिजे, इन्हनि खे इंटरफेथ जेका असां चवंदा आहियूं इन्हनि में बर्दाश्त आहे, ऐं जंहिं इख़्तिलाफ़ बर्दाश्त करे मुख़्तलिफ़ माण्हू जेके उन्हनि जो मिलाप हुअणु खपे, कि हिंदुनि जे स्कूलनि में वञणु खपे, हिंदू असांजे स्कूल में अचनि, क्रिश्चन जेके आहिनि उन्हनि सां असांजा तालुकात हुअणु खपनि, इहे शिया आहिनि, सुन्नी आहिनि, सिंधी आहिनि, महाजर आहिनि, मतिलबु मुख़्तलिफ़ जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे अपॉर्चुनिटी ॾिजनि त पाण में मिलनि, ऐं माण्हू इहे इन्हनि में इहा अहलियत पैदा कजे कि इख़्तिलाफ़ जेको इख़्तिलाफ़ आहे, डिबेट आहे, पॉइंट ऑफ व्यू अलॻि थी सघे थो, लेकिन इन में मारणु ऐं खूनरेज़ी जेका आहे उन्हनि जी ॿारनि खां इब्तिदाई तालीम ॾियणु खपे। ऐं इन तरह सां ॿिया घणा वाक़िया आहिनि, जीअं असां वटि माण्हू इन जी मिसाल ॾींदुसि त असां फ्यूचर जेके पैदा कंदा आहियूं, ऐं कॾहिं कॾहिं असांजी क़ुर्बानी जेका आहे उन्हनि जी बि इन टाइप जेका असां तव्हां ईद उल अज़हा ते कंदा आहियूं, इन्हनि जो ॾाढो नेगेटिव असरु पवंदा। इन खे बि असांखे जेको हिकिड़ो चैनलाइज़ करणो पवंदो। सऊदीअ जी तव्हां मिसाल ॾिसो, मुस्लमान मुल्क आहिनि, टर्की आहे, इजिप्ट आहे, ॾिसो उते क़ुर्बानी कीअं थींदी आहे। हाणे नंढनि ॿारनि खां तव्हां जेको उठनि खे, बकरियुनि खे या रिढनि खे या ॻहनि खे जीअं ज़िबा कराईंदा आहियूं, इन जा ॾाढा नेगेटिव असर ठहंदा। हाणे असांखे इन ते ॻाल्हाइणु खपे। हाणे इहो मुलाहियत जो जेको ख़ौफ़ आहे इहो ख़तमु थियणु खपे, ऐं जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि इहे दुनिया उनखे मञे पई, साइकोलॉजिकल सोशियोलॉजिकल इम्पैक्ट आहिनि, ऐं माण्हूअ में जेका इहा वेशी आहे, जेको हिकिड़ो नफ़्स आहे, उनखे यकीनन ट्रेन कयो वेंदो आहे। सही, स्टूडेंट जे साइकोलॉजिकल जेका तव्हां ॻाल्हि कई ऐं सोशोलॉजिकल तौर ते जेका तव्हां ॻाल्हि कई, हाणे असांजा जेके स्टूडेंट आहिनि हू बि तव्हां सम्झो था त पंहिंजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे मीडिया जे अंदाज़ सां प्रोजेक्ट करे पियो न। हाणे इहा मीडिया जी हिकिड़ो रिस्पॉन्सिबिलिटी हुअणु खपे, हिकिड़े वाक़े खे, यानी दुनिया में कीअं बि कोन्ह थींदो त लाशनि या जेके हिकिड़ी तक़सीम थियल लाश आहिनि, वढियल जिस्मनि, उन्हनि खे ॾेखारनि पिया सोशल मीडिया ते। तव्हां ख़ासि तौर ते ॾिसो सोशल मीडिया ते, ऐं इन टाइप जी पिक्चर्स जेके आहिनि उहे साया कयूं, ॾाढा नेगेटिव इम्पैक्ट थींदा आहिनि। त इन लाइ हिन वक़्तु मीडिया खे, ख़ासि तौर ते जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, इनखे पंहिंजो रेस्पॉन्सिबल रोल अदा करणु खपे। वाक़ियो थी वियो, लेकिन जंहिं अंदाज़ सां तव्हां हिनखे रिपीट कंदा आहियो अगेन अगेन, उन सां बेहिसी वधंदी, इंसानी जान जी क़ीमत अञा घटि थी वेंदी। त तव्हां जॾहिं अगेन एंड अगेन कंहिं ॻाल्हि खे ॾिसंदा आहियो, उनजी हिकिड़ी जेका इम्पोर्टेंस आहे उहा घटि थी वेंदी। त मीडिया खे यकीनन असांखे एहतिजाज करणु खपे, असांखे इन आवाज़ में आवाज़ मिलाइणु खपे। अॼु कराची खां वठी ख़ैबर ताईं पाकिस्तान गॾु थियो आहे, सुठी ॻाल्हि आहे, असां हिकिड़े पेज ते अची विया आहियूं। ऐं इहो हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि कान्हे, अपोज़िशन हुजे, हुकूमत हुजे, असांजे लेफ्ट हुजे, राइट हुजे, असांजा जेके मज़हबी माण्हू आहिनि उन्हनि खे बि होश अचणु खपे त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे जेको इहा यज़ीदियत आहे उन खां बचायो, उन्हनि खे एक्सट्रीमिज़म खां बचायो, हुननि खे इंसान जी जान चाहे हुजे। ऐं हिते जेको अलाह जो कॉन्सेप्ट उहो रहमतुल आलमीन जो आहे, इहो कॉन्सेप्ट असांखे ॾियणो आहे कि इहो सिर्फ़ु असां मुस्लमाननि लाइ ख़ुदा कोन्हे, ख़ुदा जेको रहमतुल आलमीन, ॿियनि ते बि रहम करे, अलाह तव्हां ते रहम कंदो। त असांखे इहो हिकिड़ो मज़हब जो जेको सॉफ्ट आहे, इस्लाम दुनिया जो तमामु सुठो मज़हब आहे, असां हुन ते ॻाल्हाईंदा आहियूं, त उन में जेका चङाई आहे उहा असां ॾेखारियो। इन में इहो क़त्ल आम आहे या इन टाइप जेका वहशत आहे, ऐं जेको मज़हब जे नाले ते जेको वहशत वठी माण्हू कंदा आहिनि, उन्हनि जी मज़म्मत करणु खपे। असांखे हिकिड़े पेज ते अचणु पवंदो। मां छो त टाइम जो थोरो बि वक़्तु हुआ, मां इहो पुछणु थो चाहियां त तालीम बुनियादी तौर ते लॻे थो त हुननि जे लाइ मसइलो रही आहे, उहे नथा चाहिनि त तालीम हासिलु कनि, जंहिं बि हमला कया आहिनि उन्हनि, ऐं उहो अहिड़ा थ्रेट्स बि ॾींदा रहिया आहिनि, ऐं स्कूल बि असां ॾिसूं था जेको जदीद जेका तालीम आहे उहा हुननि जे एजेंडे जे ख़िलाफ़ु आहे। ठीकु, असल में हुननि जो एजेंडा जेको मदरसा पूरा कंदा, जेके हू पाण कंट्रोल एजुकेशन सिस्टम आहे। असांजी जेका जदीद तालीम उन जे ख़िलाफ़ु इन लाइ कि हुननि सां गॾु जेके माण्हू आहिनि उहे जदीद तालीम आहे वाक़ई मीनिंगफुल क्वालिटी एजुकेशन आहे, त उहे ॿार एक्सट्रीमिज़म खां दूरि थींदा। तव्हां ॾिसो को एजुकेशन हूंदी आहे जिते असां वटि सिलेबस जेको बैलेंस्ड हूंदो आहे, उते जा ॿार एक्सट्रीमिस्ट न हूंदा आहिनि, उन्हनि में टॉलरेंस हूंदी आहे, अपोज़िट सेक्स आहे, अपोज़िट रिलीजन आहे, अपोज़िट लैंग्वेज आहे, उन सां असां गॾु वेही ॻाल्हाए सघूं था।
इहो डालाई कल्चर जेको इहो डेवलप कंदी आहे मॉडर्न एजुकेशन। हाणे हू मॉडर्न एजुकेशन जे इन लाइ ख़िलाफ़ु आहिनि, जंहिंजी तव्हां मलाला था चओ, त हाणे हिननि त मलाला खे पाण साबित कयो, जिते माण्हू तनक़ीद कंदा आहिनि। हाणे मलाला खां वधीक जेके इन्हनि सभिनी ॿारनि खे, उन्हनि तव्हां प्रिंसिपल जी या ॿिए टीचर जी मिसाल वठो, मां त सम्झो हिननि खे त नोबल प्राइज़ मिलणु खपे, जिन पंहिंजी जान क़ुर्बान करे ॿारनि जी जान बचाइण जी कोशिशि कई, बचाए सघे न हिकिड़ा अलॻि आहे। त मां सम्झां थो हिन में तालीमी निज़ाम जेको आहे उहो बि असां वटि हिकु तालीमी निज़ाम हुअणु खपे। हाणे इहो न आहे की ग़रीब जे ॿार लाइ अलॻि तालीमी निज़ाम, अमीर लाइ अलॻि आहे। इहा हुकूमत खे इहो सबक़ु सिखणु खपे त असां लाइ वन एजुकेशन सिस्टम असां वटि अचणु खपे। मीडियम भले तव्हां वटि लोकल हुजनि, हर माण्हू खे पंहिंजी ॿोलीअ जो हक़ु आहे। असां चऊं था त इब्तिदाई तालीम जेका आहे उहा हर माण्हू जी पंहिंजी ज़बान में हुअणु खपे, लेकिन सिलेबस आहे, कॉन्टेंट्स आहे, उनजो स्टैंडर्ड आहे, उहो हिकु हुअणु खपे। सर लास्ट क्वेश्चन इहो पुछणु थो चाहियां त मां पंहिंजे ॿिनि जेका महिमान हुया जंहिंसां मां फ़ोन ते गुफ़्तगू पियो कयां, हुननि खां बि इहो पुछियो त जेको असांजो तालीम निज़ाम जेको आहे उहो फेल थियो आहे, स्कूल बंदि थी विया, टीचर्स घोस्ट टीचर तमामु घणा वधी विया, पंहिंजी प्रॉपर जेका वञनि बि था, ॿारनि खे पढ़ाइनि नथा। तव्हां सम्झो था त हू जेको वैक्यूम क्रिएट थिए थो त हुनजी जॻह बि ॿियनि जे ज़रिए तव्हां ॾिसो 50% ॿार जेके उन्हनि लाइ स्कूल मौजूदु कोन्हे। हाणे स्कूल अगरि मौजूदु कोन्हे त ठठे में, बदीन में, थपाक में, जिते हे छा कंदा आहिनि, मदरसे में हिकिड़ी शइ इंपॉर्टेंट हूंदी आहे त हे शेल्टर ॾींदा आहिनि, यूनिफॉर्म ॾींदा आहिनि, खाधो ॾींदा आहिनि। ऐं उन खां पोइ माण्हुनि खे ज़्यादातर जेके मुस्लमान उन्हनि जे ज़हन में हिकिड़ो कॉन्सेप्चुअल आहे की ॿार नमाज़ पढ़ंदो, रोज़ो रखंदो, इहा सुठी ॻाल्हि आहे। हाणे उन्हनि खे उहो मिसयूज़ कंदा आहिनि। हा, उनजो अल्टरनेटिव छा आहे की असां वटि क्वालिटी स्कूल अचे, असां उन्हनि खे जेका मॉडर्न एजुकेशन उन ते एक्सेस ॾियो। तव्हां जॾहिं एक्सेस न ॾींदा त हुननि जो अल्टरनेटिव अचींदो। त असांखे जेको हिन वक़्तु मौजूदा हुकूमत, चाहे उहो फेडरल गवर्नमेंट आहे या सूबाई हुकूमत, उन्हनि खे आम माण्हू खे एक्सेस ॾियणो। असांजी सूबाई हुकूमत जी कोशिशि करे पई त हाणे एजुकेशन फॉर ऑल, इहो मिलेनियम डेवलपमेंट गोल जो 2015 ताईं असांजो एजेंडा आहे कि घटि में घटि प्राइमरी एजुकेशन या सेकेंडरी एजुकेशन ॿार जे दर ताईं उनखे घर खां नज़दीक मिले। अगरि तव्हां न मिलंदी त उनजो गैप जेको वैक्यूम आहे उहो जेके एक्सट्रीमिस्ट फिल कंदा। असांजे ख़ैबर पख्तूनख्वा में इहो ई मसइलो आहे। तव्हां हाणे उते वञी ॾिसो, फाटा में असां त वेंदा आहियूं ॾिसंदा, हाणे बि आउं उते डॉक्टर अजमल सां मां मिली आहियो, जेको 4 साल हिननि ॿारनि सां गॾु हुई, मुंहिंजी ज़ाती हुन सां मुलाक़ात थी, मां हुनखे इंटरव्यू कयो। उन खां तव्हां कॾहिं टेलीफोन ते पुछी ॾिसो त हू त चवंदो हिननि ॿारनि जो त को ॾोह ई कोन्हे, उन्हनि खे एक्सेस ई कोन्हे, न एक्सेस टू इंफॉर्मेशन, न एक्सेस टू एजुकेशन। त ॿार जेको आहे उहो मुछ जो वार हूंदो आहे, जीअं असां सिंधी में चवंदा आहियूं, उन्हनि खे उहो बाक़ाइदा हाइजेक कंदा आहिनि। उन्हनि ॿारनि जी मोटिवेशन साइकोलॉजिकल तमामु एक्सपर्ट्स आहिनि ऐं उन्हनि इहो साबित कयो त हिकिड़े ॿार खे सुसाइड बॉम्बर, हे जेके बि हुआ सुसाइड बॉम्बर हुआ, इहे मरण लॻा आया ऐं हिननि जे ख़्याल ऐं ख़्वाब में जेके उहे जन्नत में वञनि पिया। मासूम ॿारनि जूं गिचूं जेके वढे, उन्हनि खे बाक़ाइदे उन्हनि ते तशद्दुद करे, हुननि जे ज़हन में इहो वेठो, जेतिरो तशद्दुद कंदासीं एतिरो जन्नत में वेंदासीं। इहो मिसकंसेप्शन आहे। इन खे दूरि करण लाइ जदीद एजुकेशन हिकिड़ो ई टूल आहे असां वटि ऐं उनजो एक्सेस हुअणु खपे आम ऐं ग़रीब माण्हूअ ताईं। एजुकेशन सभिनी लाइ हिकु जहिड़ी हुअणु खपे, क्वालिटी एजुकेशन आहे, मीनिंगफुल आहे। सुभाणे उहा रोज़गार सां गॾु गॾु अख़लाक़ियात ते बि कमु करे। इहो असांखे बैलेंस क्रिएट करिणो आहे कि तालीम दिस इज़ नॉट ओनली फॉर जॉब। तालीम हिकिड़ी मुकमिल शख़्सियत बनाईंदी आहे, उन में कुझु उसूल बणिजंदा आहिनि, उनजी शख़्सियत में जेका रहमदिली अचींदी आहे, उन में इंसानियत जो जेको एहतराम अचींदो आहे, इहो असांखे तालीमी निज़ाम में कि इख़्तिलाफ़ बर्दाश्त कजे, उन में जेको इंसानियत जो एहतराम जेका उनजी तालीम असांखे ॾिजे। इंसानी जान केॾी इम्पोर्टेंट आहे, उन इवन इंसान, हाणे त ॾिसो इंसान खां वधीक माण्हू हैवान जान जेको चरंद परंद जेके उन्हनि लाइ माण्हू ॻाल्हाए, जानवरनि जी जेके राइट्स उन ते माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। ॿिए मुल्क में कुतनि ॿिलियुनि खे जेके हक़ आहिनि, असांजे ॿारनि खे उहे हक़ बि हासिलु कोन्हे। मां सम्झां थो स्टेट जी ज़िम्मेदारी आहे कि क्वालिटी एजुकेशन ॾिनी वञे ऐं क्वालिटी एजुकेशन ऐं इकोनॉमिक डेवलपमेंट, इहा माशी बदहाली हिकिड़ो वॾे में वॾो सबबु आहे। इहा असांखे जेतिरो जल्द इन माशी बदहाली खां असां बचंदासीं एतिरो असांजी पंहिंजी, हीअ सुभाणे असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल जो सुवालु, इन में को बि महफ़ूज़ कोन्हे। उन खां हिफ़ाज़त लाइ इहो लाज़मी आहे कि असां एक्सेस ॾियूं माण्हुनि खे। वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। नाज़रीन, डॉक्टर फ़तेह मोहम्मद गुरफ़त साहब जी तव्हां गुफ़्तगू ॿुधी। डॉक्टर साहब डायरेक्टर आहिनि स्टूडेंट काउंसलिंग ऐं प्लेसमेंट जा ऐं चेयरमैन आहिनि क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंट कराची यूनिवर्सिटी जा। जेका हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि कई त असांखे इख़्तिलाफ़ जेका आहिनि उहे मुख़्तलिफ़ थी सघनि था कंहिं बि हुन सां, पर हुनखे हैंडल करण जो जेको तरीक़ो आहे उहो सहप आहे। हिक ॿिए सां दलील जे थ्रू बि असां पंहिंजे इख़्तिलाफ़नि जो इज़हार करे सघूं था, पर इंसानी जान जेका आहे वॾी क़ीमती आहे। पेशावर में जेका आर्मी पब्लिक स्कूल ते जो सान्यो थियो आहे वॾो अलमनाक आहे। मां पंहिंजे प्रोग्राम में 2-3 दफ़ा चयो आहे, न सिर्फ़ु पेशावर जे लाइ, न सिर्फ़ु ख़ैबर पख्तूनख्वा जे लाइ, सिंध जे लाइ, पर पाकिस्तान ऐं सॼी इंसानियत जे लाइ, इंसानियत जी तारीख़ में
असांजो जेको आहे हिन वक़्तु एटलीस्ट मां फील कयां थो त असांजो कंध जेको आहे शर्म सां झुकी पियो आहे त असां हिन दौर जा माण्हू आहियूं, असां हिते था रहूं जिते ॿारनि सां एॾो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी थी ऐं हुननि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो खसे वियो आहे। हिन ते नाज़रीन असां कोशिशि कंदासीं त पंहिंजा अॻिते बि कुझु प्रोग्राम कयूं, पर हिन वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए। तव्हां नवीद नाज़िम जतोई खे एजुकेशन इन फोकस मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।